बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां ईसी किताब जे हवाले सां सबक़ु 18 सिखंदासीं। सबक़ु 18 में कहिड़ा अखर, कहिड़ा आवाज़ ऐं कहिड़ा अल्फाज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, इहो अॼु असां मुकमल तौर ते सम्झंदासीं। असांखे उमेद आहे त पोइ ते जेके 17 सबक़ असां पढ़िया आहिनि त उन्हनि मां बि काफ़ी फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ु 18 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे तोतो। तोए वातो, तोए वातो, तोतो। हये ज़रा ही अलिफ पेशो ही तोए वातो, तोए वातो, तोतो। अलमद आ हये हे आहे। तोतो हीअ तोतो आहे। ज़ोए अलिफ ज़ा लाम ज़ेर ले मीम पेशो मो ज़ालिम। वरी लफ़्ज़ असांजा हेठि अचनि था तोए वातो, तोए वातो, तोतो। मीम ये मे, वाव वावो, मेवो। खे अलिफ खा, अलिफ ये ए, खाए, थेवा थो। तोतो मेवो खाए थो। तोए वातो, तोए ये ते, तोते यानी पहिरें में वाव जो इस्तेमालु आहे, ॿिए में वरी ये जो इस्तेमालु आहे। तोए वातो, तोए ये ते, तोते। जीम वा जो, तोते जो। पे ज़बर प, रे पेशो र, पर। नून ज़बर न। पे ज़बर प, टे ज़ेरे टे, पट। तोते जो पर न पट। तोए वातो, तोए ये ते, तोते। खये खे, तोते खे। नून ज़बरा न। मीम अलिफ मा, रे ज़ेरे रे, मार। तोते खे न मार। ज़ोए पेशो ज़, लाम पेशो ल, मीम पेशो म, ज़ुल्म। नून ज़बरा न। काफ ज़बर क, रे ज़ेरे रे, कर। ज़ुल्म न कर। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।